जखरे जे जखो जसत ॿिया सभिनी लाइ मिटी ते माना असल हुई जी संप्रदाय मजलूमन जो नुमाइंदो चौथी दुनिया जो मुखबिर लंदन वारो आई सथा मेहमान खास जी संगठन का माहौल असली सिंधी जी संगठन सेक्रेटरी जनरल रफीक आजाद भट्ट सरमद मीरानी उस्मान तंवर लाल वसीम सखा डॉक्टर नजीर विप्लव कल्याण इरफान चंद मुफ्तार सयाती जी संसद साथियों जी मुबारकबाद दूंगा जो अड़े घुट घुसट के माहौल में उन अजीम लहर जो ध्यान मल्हायो जैसे पंहिंजे वकील जॾहिं चयो त साईं ही जेकी तव्हां ॻाल्हि कयो पिया हुनजी घटि में घटि सज़ा फांसी आहे उनखे साईं जी से चयो त छा मां सच बि न ॻाल्हायां ही उहो सच आहे जेको मखदूम बिलावल ॻाल्हाईंदे घाणे में पइजी वियो ऐं सच चवंदो रहियो ऐं सिंध जी ॻाल्हि ऐं सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कंदो रहियो ही सर्वदी सच आहे ही मंसूर वारो सच आहे ऐं उहो सच आहे जंहिं तेल क्राइम में करण क़बूल कयो पर सच चवण खां हरगिज़ न थी वञे साईं जीअं से उहा अज़ीम मस्ती आहे जंहिं लाइ अली फ़कीर न चयो त सैयद सिंध में ॿिया बि घणा वाह सैयद सन वारो आहे वाह सैयद सन वारो आहे ऐं सिंधियुनि जो त सहारो ऐं इहा हक़ीक़त आहे त सिंध जो सहारो जे करे आहे त उहो साईं जीअं से बि आहे सिंध गुलामीअ जे दफ़न थियल साईं जीअं से बि आहे जंहिं हुनखे हर तरफ़ तारीख़ी तौर ते सकाफ़ती हवाले सां उनजे हर किरदार खे रवादारी मोहबत अदम तशद्दुद बहादुरी सिंध जा जेके बि समूरा गुण हुआ शहीद शाह इनायत जो तसलसल भी आहे त मखदूम बिलावल जो साईं जीएम सैयद साईं हैदर सनाई जो तसलसल भी आहे त सिंध जे हर सूर्य साईं जीएम सैयद रोशनास करायो पर उन गुलाम सिंध जे लाइ अकेलो फर्द थी स्टेट बणिजी रियासत
रियासत सां टकर खाईंदो रहियो। हर दौर में अकेले से मुख्तलिफ बातों के साईं जी ग्रेड कंदो रहियो। साईं जी साहब के नज़रबंदी शाल की सिंध के कौमी हीरो है, कौमी शायर असां इहो फ़ुक्र था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो जेकर वॾे में वॾो शाइर आहे ऐं क़ौमी शाइर आहे त उहो साईं जीवन से जे बदौलत आहे। न त साईं जीवन से ते पैगाम लतीफ़ लिखण खां पहिरीं मस्जिद जा मुल्ला इस्तेमाल कंदा हुनजे बेटनि में साईं जी हुनखे क़ौमी ऐं सिंध जो शाइर करे पेश कयो। जोधे सुमरे की लाइ ॿई कुझु बि कोन आहे, पर उहो साईं जीअं तारीख़ जी बेट खे लाइ ॾेखारियो त हिकु साम्हूं ते सर ॾियण वारा सिंधी कहिड़ा आहिनि ऐं ॿिए तरफ़ सिर कुर्बान करण वारा वतन जी आज़ादी जे लाइ सिंधी माण्हू कहिड़ा आहिनि। अॼु बि असांजो हिंदुस्तान में गांधी के हिकिड़ो न पर केतिरा ई माण्हू ख़ासि तौर ते अबुल कलाम आज़ाद जन हुनजे साथ माण्हू पर असां चऊं था सिंध जे हिकिड़े ई अबुल कलाम आज़ाद नज़रियाती हवाले सां जंहिंखे असां ईअं चऊं त साईं जीवन साहिब जे करे शाह लतीफ़ जो शाइर आहे त साईं जीवन साहिब जे फ़िक्र जो शाइर उहा हस्ती आहे, उहो आहे मोहतरम अब्दुल क़ारी साहब। उहो ई सां बीठो रहियो आहे, न सिर्फ़ु फ़िक्र सां सलाहियल पर मैदान जंग में अॼु बि अलॻि ऐलान बुलंद कयो बीठो आहे। बाक़ी जेके सिंध के महसूस करे थो रसूल साईं कॾहिं चयो हुयो साईं क़ौम को बि नथी सुञाणे इन इलाइक़ा बदला कयो त हूअ नथी सुञाणे पर मां त हुनखे सुञाणा थो। त साईं जीअं चए थो क़ौम जेकॾहिं मूंखे नथी सुञाणे त मां हिन क़ौम खे सुञाणो त हिन क़ौम जी तारीख़ केॾी शानदार आहे। इन जॾहिं बंदि कयल पिंजरे में बंदि कयल शींहं वांगुरु जेकॾहिं जेको आहे उहो पाण खे सुञातो हर पासे सिंधी माण्हू ख़ुशनसीब अहले किताब आहिनि। नसरी तौर ते जंहिंजो तफ़सीर आहे फिक्र ख़ासि तौर ते सिंध ॻाल्हाए जी किताब जंहिंजो नालो ई साईं जीवन से लिखियो आहे सिंध ॻाल्हाए। हाणे सिंध जे आवाज़ खे सम्झणो आहे गुलाम आहे जेका टकावादी करे सिंध जी आज़ादीअ जी
जान छड़ानी ये बदअमलियूं, ये खून में दियो, ये कबीलाई झेड़ा, ये समूरी जेकी भी पैदावार है वह गुलामी जी इन करे गुलामी का निजात ॾियण लॻिया जीएसएन साथ जो उन की क़यादत का ॾिसो था वह बेबाक ऐं बाज क़यादत आहे जंहिंजो हाल भी तव्हांजे अॻियां हवाले सां उहा ईअं सम्झो केर बि दुश्मन काम न करे सघंदो असांजी हिन क़यादत जे लाइ कोई बि कोन चवंदो असांजो उहा क़यादत